लावारिस ज़िले टंडो मोहम्मद ख़ान जे बेयारो मददगार बणियल टंडो ग़ुलाम हैदर जे रवासियुनि लाइ वॾी ख़ुशख़बरी। टंडो मोहम्मद ख़ान जे साथी पाड़े में क़ाइम अब्दुल रज़ाक मेमोरियल क्लिनिक जे नौजवान इंतज़ाम ऐं इंसान जी ख़िदमत जो मिसाल क़ाइमु कंदे दिलके टंडो ग़ुलाम हैदर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में फ्री मेडिकल कैंपूं लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। 20 रमज़ान अल मुबारक ते 10 मार्च बरोज़ अंगारे ते ॿ फ्री मेडिकल कैंपूं लॻायूं वेंदियूं। पहिरीं कैंप मंझंदि 1 वॻे ॻोठ यूसुफ खान चांग में, जॾहिं ॿी कैंप शाम 4 वॻे ॻोठ अहमद खासकली में लॻाई वेंदी। कैंप दौरान हैदराबाद मां आयल माहिर डॉक्टर समेत क्लिनिक जा डॉक्टरियूं मरीज़नि जो मुफ़्त चेकअप कंदा ऐं खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वेंदियूं। कैंप में दिलि जी बीमारी, चमड़े जी बीमारी, हॾनि जी बीमारी ऐं ॿिए बीमारी जे इलाज जा सहूलियतूं पिणु मौजूदु हूंदियूं। उन सां गॾोगॾु औरतुनि खे गैर ज़रूरी सीज़र ऑपरेशन खां बचाइण ऐं नॉर्मल डिलीवरी जी अहमियत बाबति आगाही पिणु ॾिनी वेंदी। फ्री मेडिकल कैंप में डॉक्टर हरिंदर, डॉक्टर तनवीर टालपुर, डॉक्टर उज़ैर मेमन, डॉक्टर कैफल वड़ा मेमन, डॉक्टर अफशां बलोच, डॉक्टर वजिया मेमन, डॉक्टर ज़रताब महमूद कात्यार, डॉक्टर सदफ मेमन, डॉक्टर मुक़दस पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा। इलाइक़े वासियुनि हिन क़दम खे साराहींदे चयो आहे त अहिड़ियूं फ्री मेडिकल कैंपूं ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि लाइ वॾी सहूलियत साबित थींदियूं।